ओम शांति। यदि मुझे बैठा है 22/5/2023 मीठा मीठा बाप का सुनता मीठी मीठी बार बाप की मदद या पूर्व वस्तु लाए सगा बारठ हो सगा था पूर्व इन पुरानी दुनिया सा संन्यास करे पवित्रता की प्रतिज्ञा करने वाला प्रश्न बाप कुल रहम दिला किए रचना बाप रहम दिला किरो रहम बारन जे कंदा रहे तरा कोई बार ईश्वर में विघ्न विद्वा माया जी वश ही करे उल्टो कर्म करे वठदा है लेकिन पो भी अगर कोई भूल महसूस कंदो आहे त बाप हुनखे शरण में वठी वठदा है। अच्छा वरी खां ट्राई करो अवगुणन के कड़ी गुणवान ठो बाप फुल रहम दिला शुद्धि जानदा आहिनि ॿार ॿियो काथे वेंदा दास सुखी रहन इहो ई बाप जी आशा आहे। गीता तव्हांजे बुलाइण सां तव्हांखे बुलाइण जो जी चाहींदो आहे। ओम शांति। मिठे मिठे ॿार तव्हां गोप गोपियुनि मिठा मिठा ॿार तव्हां गोप गोपियूं बि चवंदा आहिनि मीठे मीठा मीठा ॿार ताकि गोप गोपियूं बि चइबो आहे। सत्युग में गोप गोपियूं न हूंदा हुते त राजधानी हलंदी आहे न। गोप गोपियूं संगम युग ते आचर की गोपी वल्लभ बि ईंदा आहिनि वल्लभ बाप खे चइबो आहे। ॿार यादि कंदा आहिनि कि बाबा वरी खां अचो। सभी सेंटर्स जा ॿार हूंदा आहिनि सभिनि खे पतो आहे कि बाबा हिन समय मुरली वॼाईंदो। वो मुरली टेप में बजदी लिखदा बि पोइ असां वटि ईंदी असां धारणा कंदासीं पोइ ॿियनि खे कराईंदासीं। इहे सभु सम्झदा हूंदा न कि मधुबन में त गोप गोपियुनि जो गोपी वल्लभ सां सम्मुख ॿुधदा हूंदा। मधुबन में त गोप गोपियूं गोपी वल्लभ जी सम्मुख ॿुधदा हूंदा। उहो ई मुरली 4-5 ॾींहंनि खां पोइ असां ॿुधंदासीं। हे ख़्यालात हलंदा हूंदा न चवंदा बाबा तव्हांजो त सॼे मुस्कुराइण लॻी वेंदासीं। जीअं देवता आहियूं सदा हर्षित रहंदा आहिनि हुते यथा महाराजा महारानी तथा प्रजा सभु हर्षित रहंदा आहिनि। दुख जो नाम निशान न रहंदो आहे। हिते त प्रजा जो राज्य आहे त ॿार ॼाणंदा आहिनि बाबा अची करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। हिते गरीब ई सुठी रीति पढ़ंदा आहिनि। जीअं उहो गरीब बि कोई MLA कोई MP ठही वेंदो आहे। हिते गरीब ई पढ़ी सघंदा आहिनि वारिस बि गरीब ई ठहींदा आहिनि जेका सभु कुझु बाबा खे ॾेई छॾनि। ईअं न कि पैसनि सां गरीब जंहिंजे बुद्धि में कुझु बि मुंहिंजोपन न हुजे उन गरीब उहे ई गरीब हुते वञी साहूकार ठहींदा। साहूकारनि जो लफड़ो ॾाढो रहंदो आहे। हिकु त धन जो नशो ॿियो को फुर्सत न मिलंदी आहे। बलि बि न चढ़ी सघंदा आहिनि। हिते बलि चढ़णो पवंदो आहे। तन मन धन सहित सभु कुझु बाबा खे ॾियणो। ॾिसो ब्रह्मा बाबा केॾा साहूकार हुया लेकिन उहा नंबर 1 हुया लेकिन गरीब त हुया न। लेकिन हुननि पंहिंजो तन मन धन सभु बाबा जे अॻियां अर्पण करे ॾिनी। खुदि पंहिंजो तन बि मुंहिंजो न सम्झे जॾहिं बि चाहे बाबा अची करे हुनजे तन द्वारा कार्य कराईंदा आहिनि। साहूकारनि जो हृदय विधिवरण थींदो आहे। फुर्नो ॾाढो रहंदो आहे हिन करे झटि बंदि न चढ़ंदा आहिनि। इन में बि पहिरियों नंबर बाबा चवनि था साहूकारनि जो हृदय विधिवरण थींदो आहे। फुर्सत न रहंदी आहे इन करे गरीब झटि बलि चढ़ंदा आहिनि ऐं उहे चढ़ी न सघंदा आहिनि। इन में बि पहिरियों नंबर आहे कन्या ई वेंदियूं आहिनि। मम्मा बि कन्या हुया न बाबा जा ठहिया चईंदा आहिनि बसि ऐं चई बसि मुंहिंजो त हिकु शिव बाबा ॿियो न कोई हिनखे बलि चढ़णु चइबो आहे न। ग्रस्त व्यवहार में रहंदे हुए जेकी हुते आहिनि ई न बुद्धि सां शांतीराम सुखदाम ई बांधो आहे न। हाणे असां वेंदा आहियूं तव्हांजी शांतीराम पोइ श्री राजाई में ईंदासीं न। ग्रस्त व्यवहार में रहंदे रचना की पालना भी करणी है
परंतु बाबा जी श्रीमत अनुसार श्रीमत तॾहिं मिलंदी जॾहिं भली कर दो। सर्व शक्तिमान सां गॾु योग लगाइण सां ई शक्ति मिलंदी आहे न। बाप जा न ठाहींदव त शक्ति कीअं मिलंदी? जेसिताईं बाप जा न ठाहींदासीं त शक्ति कीअं मिलंदी? सिधी बाप सां बुद्धि योग लगाइणो न। सगाओ लगा हूंदा आहिनि, हुन सन्यासियुनि में बि सगाओ लगा हूंदा आहिनि। कोई त घर बार छॾी वञी करे कंपनी पाईंदा आहिनि, उहे ठहिया सगा। कोई पोइ फॉलोअर्स थींदा आहिनि, उहे रहंदा आहिनि गृहस्थ में। उन्हनि खे चईंदा आहिनि सौतेला, सगा न चईंदासीं। उन्हनि खे को वरतो मिली न सघे हुन सन्यासियुनि सां, छोकी अपवित्र रहंदा आहिनि। हिते भी कोई सगा आहिनि जो पवित्र जा बि राखी वठंदा आहिनि, बाक़ी जो पवित्र न रहंदा आहिनि उन्हनि खे सगा न चईंदासीं। इहा आहे राजयोग द्वारा संन्यास, उहो हठयोग द्वारा संन्यास न। बाबा सम्झाईंदा आहिनि की पंहिंजे खे सन्यासियुनि जा फॉलोअर्स कहलाईंदा आहिनि, परंतु रहंदा आहिनि गृहस्थ में, घर गृहस्थ में। तो उन्हनि जे वास्तव में फॉलोअर्स सन्यासी चई न सघूं। सन्यास करण जो पुरुषार्थ करणु चाहींदा आहिनि, परंतु बंधन आहे न। बाबा उन सन्यासियुनि वारनि जे लाइ ॿुधाइनि था जंहिंजो कल्प केॾो सन्यास जे कयो हूंदो उहो ई छॾंदा, उहो त थी वेंदा आहिनि सगा। ऐं जेका न करे पाईंदा आहिनि, गृहस्थी में रहंदा आहिनि, उहा लगा। हिते भी जो बाप जा रहंदा आहिनि उहे सगा ठहिया। हिते अगरि गृहस्थी में रहंदे हुए भी पवित्र रहंदा त गृहस्थी भी बाबा जा सगा ॿार थियनि। मदद ऐं वस्तु भी सगन खे मिलंदो आहे, चाहे न कि सभु सेंटर ते अची वञनि। सगा था जो बाबा खे पंहिंजो तन मन धन ॾेई करे सस्ती थी करे रहनि, जो पवित्रता जो कंगन बांधनि। उन्हनि सगानि खे बाबा जी मदद भी मिलंदी आहे ऐं वस्तु भी मिलंदो आहे। लगन खे मदद मिली न सघे। बाबा सम्झाईंदा आहिनि कि ज्ञान इंद्र सभा आहिनि, कि सभु ज्ञान नाश करियूं आहिनि। 9 रत्ननि जी भी वाड़ी महिमा आहिनि, 9 रत्ननि जी अंगूठी भी पाईंदा आहिनि। ब्राह्मण माण्हू चईंदा आहिनि इहा पायो त तव्हांजी दशा बदलंदी। पत्थरनि जी भी महिमा करे छॾी अथनि, उहो ई तव्हां ॿार आहियो न। शिव बाबा के पत्थर जो लिंक ठातो अथनि, शिव बाबा सम्झी रहिया आहिनि न त इहे जेका रत्न आहिनि इहे बि असांजे ई आहिनि। जेतिरा जो सर्विसेबल ॿार आहिनि उहे विद्यामाला में ईंदा आहिनि। ऊच आहे हीरो ठाहिण वारो बाबा, उन्हनि खे विच में रखंदा आहिनि। मनुष्य त हिन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा न आहिनि। 9 रत्न केर आहिनि? पत्थरनि सां भेट शुरू कंदा आहिनि, जीअं नदियुनि सां बि भेट कंदा आहिनि। त तव्हां ज्ञान नदियूं आहिनि, उहा आहे पाणी। त काथे त चईंदा आहिनि बाबा अचो त सुखदेव हर्षित रहो। तव्हांजी मुरली ॿुधी करे ॿियनि खे ॿुधाईंदासीं। हा प्रिंसेस बाबा चवनि था कि हा प्रिंसेस रतन जहिड़े मुरली भी वॼाईंदा आहिनि। मुरली वॼाइण जो शौक़ु रहंदो आहे। श्री कृष्ण खे भी मुरली ज़रूर हुई, जबकि वो प्रिंस हुयो, राज कंदो हुयो न। बाक़ी ज्ञान मुरली ॿुधाइण और वॼाइण त वो ज्ञान सागर बाप जो ई कमु आहे। वो ज्ञान मुरली बाप ई अची करे हलाईंदा आहिनि। ज्ञान जी ॻाल्हि हिते आहे, हुते ज्ञान जी ॻाल्हि न आहे। हाणे मुरली वॼाइण वारा तव्हां ॿार आहियो न, सत्य में त्रिकालदर्शी बणिजो, ज्ञान हूंदो न, उते नाले सिवाय लोग थी वेंदी, परंपरा न हलंदी आहे, पुठियां थींदी आहे प्रारब्ध। ज्ञान हिकु ई बार असांखे हाणे मिलंदो आहे न। हाणे त 21 जन्मनि जे लाइ प्रारब्ध पायो था न। प्रारब्ध मिली पोइ तव्हां बाबा भी परम धाम में वेही रहंदा। तव्हांखे ज्ञान योग सां विश्व जो मालिक ठाहे करे असां वाणी सां परे थी वेंदासीं। पोइ हुते मूंखे कोई ॼाणंदो ई न आहे। मुंहिंजी रचयिता मुंहिंजी रचना खे कोई ॼाणे न सघे, न बाप खे न सृष्टि जे आदि मध्य अंत खे। हुते ज्ञान न रहंदो आहे। राधे कृष्ण खे हुते पतो हूंदो, अगरि पतो
बाबूजी ने राधे कृष्ण की अगर ये पतो जी के साथ 14 कलाक ठहरने वाले हैं तो राज खुशी जी खुशी घूमती बने। यह ज्ञान उठते न होगा बाप हर गाल क्लियर करे समझाएं ताना भी सन्यासी आए न वो भी सन्यासी है वो आए हथी होगी सन्यासी सन्यासी अज जो घर बार चले गए उठते आए शंकराचार्य उठते आए शिवाचार्य शिव बाबा ज्ञान जो सागर आना उनके आचार्य चेबो श्री कृष्ण आचार्य नाय शिव बाबा के आचार्य चेबो शिवाचार्य न शिव बाबा ज्ञान जो सागर आना श्री कृष्ण के आचार्य न भगवान शिवाचार्य वेसा बालन की समझाएंगा राजयोग सिखलाएंगा न वो हठयोगी है वो राज्य सिखलाएंगे सिगमी बेहद जो बापी सबसे जो राज्य प्राप्त कराएंगे ऐसा करे राजयोग सिखलाएंगा तारे बाप में आया है ना वो जन्म बाय जन्म संन्यास बढ़ जाएगा 21 जन्म को कभी भी संन्यास न होता जिधर सन्यासी जन्म में होना वो जन्म बाय जन्म संन्यास बढ़ जाओ परमात्मा से प्राप्ति करना मिलना लेकिन ऐसा हमारे एक बार जो बुद्धि का बेहद जो संन्यास करे 21 जन्म को ऐसा करीबी के संन्यास न करो तो जानता ये पुरानी दुनिया है ताकि नखे ठोकर मारोगा नखे ठोकर मारोगा ठीक है बुद्धि द्वारा ठोकर मारोगा न श्री बाबा वह प्रकार की यात्रा समझाएंगे एक इंडिया रूहानी यात्रा बीच इंडिया जिस्मानी यात्रा सुप्रीम बाप सिंगला माता की यात्रा भी रचित होना मृत्यु लोक में नहीं दो बाप आए सुप्रीम पंडो बाबा सके बाबा से तो की माता की सुप्रीम बाप से तो माता की यात्रा से वधी दो न मृत्यु लोक में नहीं दो बाप आए सुप्रीम पंडो उन्हनि जी 12 पंडा ठहरिया बाबा आए सुप्रीम पंडो असां जा 12 पंडा ठहरियासीं न तव्हां आयो रूहानी पंडा रूहानी यात्रा कराइण वारा न इहे धारणा करण जी ॻाल्हि आहे ॿार सिधी रीति धारणा करे सम्झाईंदा आहिनि कोई को ईअं जंहिंजो योग पूरो कोई को ईअं बि आहिनि की जंहिंजो योग पूरो न रहंदो पर ज्ञान जी धारणा सुठी आहे लेकिन बाबा सां कनेक्शन ठीक न आहे ज्ञान का कोई भी समझी सकता है लेकिन मुख्य ज्ञान की धारणा भी कीअं जॾहिं असां ज्ञान की जॾहिं असां बाबा खे यादि कंदासीं तॾहिं त बुद्धि में ज्ञान जी धारणा थींदी असां उहो कर्म में लाहींदासीं न त बाबा चवनि था कि ॿार सुठी रीति धारणा करे सम्झाईंदा आहिनि लेकिन कोई जो को जंहिंजी धारणा थींदी आहे वो धारण करे पोइ सम्झाईंदा आहिनि ऐं कंहिंजो योग न हूंदो आहे त बसि मुख सां ज्ञान ॿुधाईंदा ॾाढी सुठी रीति सां गंभीर तरीक़े सां लेकिन धारणा कॾहिं न ॿुधाईंदा ज्ञान में माया इंटरफेयर न कंदी आहे योग में माया इंटरफेयर कंदी आहे न जीअं रेडियो में स्पीच कराइनि था लड़ाई जॾहिं लॻंदी आहे त हिक ॿिए जो आवाज़ ॿुधाइण में न ईंदो आहे न किट करना है तो योग में माया भी इंटरफेयर कर दिया भारत में योग जो नाम मशहूर है प्राचीन योग सिखायो उन्होंने श्री कृष्ण भगवान वास्ते जय छॾियो श्री कृष्ण का सत्य में हुयो न पोइ उनजो नाम रूप देश काल बदलते बदलते ये अंतिम जन्म आहे न पोइ उन्हनि में बाप प्रवेश करे उन्हनि खे अहिड़ो ठाहे थो न तव्हां ॼाणंदा आहियो ब्राह्मण तो देवता ठहनि था ब्राह्मण तो देवता ठहंदा न पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र ठहींदासीं बाप से समझाइण मां जो बि तव्हांखे नॉलेज ॾियां थो उहो प्रायलोक थी वेंदी हिन द्वारा ॿुधायां थो जो पहिरियों नंबर नदी ब्रह्मा आहे मेलो लॻंदो आहे ब्रह्मपुत्र ऐं सागर ते हीअ ब्रह्मपुत्र आहे वॾी नदी ये ब्रह्मपुत्र आहे वॾी नदी
ब्रह्मा बाबा जो धारणा कड़ी कड़ी कराई बाबा जी बुद्धि में, ब्रह्मा बाबा जी बुद्धि में श्री बाबा जी पूरा ज्ञान बरोबर भगवान रूप बदली करे जो निराकार रूप है वो बदली करे साकार में इंद्वाना ब्रह्मण जो सभी का ओछ खोला बाप ब्रह्मा मुख कमल द्वारा ब्रह्मण की ज्ञान देवी देवी देवता धर्म और क्षत्रिय धर्म की स्थापना कंदा है। सत्युग में भी कोई धर्म न हो हाणे स्थापना थे दिन राधे कृष्ण जो लक्ष्मी नारायण थींदा जे राधे कृष्ण जो आए वही लक्ष्मी नारायण थींदा पहिरों नंढे बंदे राधे कृष्ण हूंदा स्वयंवर खां पोइ लक्ष्मी और नारायण थींदा। लक्ष्मी भी थींदा हिते आत्मा लक्ष्मी भी थींदी कॾहिं पोइ नारायण जी थींदो जे भी पढ़ाई कई आहे वो सत्संग में जरूरी न श्री न अविनाशी ज्ञान रखण जो विनाश न थींदो। प्रजा त ॾाढी थींदी आहे न कोई हली वेंदा आहिनि पोइ चकर लॻाए करे ईंदा आहिनि वेंदा काथे त हिकु ई आहे न परवाना अनेक आहिनि त समाज ते ईंदा रहंदा आहिनि भागनि थी वहण वारा बि ईंदा आहिनि। सतगुरु जी निंदा कराए पोइ बि बाबा वटि ईंदा आहिनि सम्झाइबो आहे कि वरी खां तव्हां इहो ज्ञान उठाए सघंदा आहियो। बाबा ॾिसो केॾो रहम दिल आहे वो की कने बरोबर असांजी भूल हुई न त उन्हनि खे बि शरण रखिणो पए पोइ उन्हनि जी बि सेवा कंदासीं वरी खां अंत ताईं फुल बाबा रहम कंदा आहिनि केतिरो बि विघ्न विझनि त बि चवंदा आहिनि भल अचो ट्राई करो मञो मना न आहे बाबा चए थो भल अचो ट्राई करो मना न आहे। बाप आहे फुल रहम दिल उन्हनि जा ॿार आहिनि चवंदा आहिनि माया भुकाए पोइ बि उन्हनि जी सर्विस कबी आहे शरण में ईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे उठाइणो आहे न अवगुणनि खे कॾहिं गुणवान ठाहिणो खपे। बाप कॾहिं दुश्मन न ठही सघंदो। बाबा चवंदा आहिनि शरण में ईंदा आहिनि त उन्हनि खे उठाइणो पए अवगुणनि खे कॾहिं गुणवान ठाहिणो पए। बाबा कॾहिं दुश्मन न ठहींदा बेहद बाप चवंदा ॿार सुखी रहो रहम ईंदो आहे न काॾे वेंदा ॿियो त कोई जॻह आहे न जिते बाप खां वरितो वठी सघनि। बाप सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि ॾाढा न धारण करे सघंदा आहिनि त पोइ थोरो ई सही अच्छा मन मनावो बाप जी यादि में रहो आत्मा जो सुधरमा शांत अटेंशन प्लीज सावधान पंहिंजे बाप खे यादि करो। बाकी याद करण सां वरितो जरूर यादि ईंदो ईअं थी न सघंदो आहे कि वरितो यादि न बाकी याद करण सां वरितो जरूर यादि ईंदो। बाप ऐं वरिते खे यादि करण सां त जीवन मुक्त थी वेंदा आहिनि। केतिरी सहज ॻाल्हि आहे न नाम ई रखियो आहे बाबा हिन जो सहज राजयोग योग चइण सां ई मूंझदा आहिनि। ये त बाप खे यादि करणो आहे न बाबा चवंदा आहिनि अरे ॿार तव्हां बाप खे भुलिजी वेंदा जी बाप सां जहिड़ो जनम मिलियो तव्हां हुननि खे भुलिजी वेंदा आहियो लौकिक बाप खे कॾहिं भुलिजंदा आहियो बाबा खे भुलिजंदा आहियो त वरितो पंहिंजे खे आत्मनिश्चय करे बाप खे यादि करो। आत्म अभिमानी बदिले देह अभिमानी थियण सां धोखो खाईंदा आहियो। सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग भारत फतेह थियण शुरू थी वेंदो आहे त इहे अची करे मरम्मत कंदा आहिनि अपवित्र थियण सां थमाईंदा आहिनि उन्हनि में प्योरिटी जी ताक़त रहंदी आहे प्योरिटी आहे त पीस प्रोस्पेरिटी आहे कन्या बि पवित्र आहे तॾहिं त हुनजे अॻियां मथो टेकंदा आहिनि देवताऊं पवित्र आहिनि त सभु मथो टेकंदा आहिनि सत्संग में मथो टेकण जी ॻाल्हि न आहे श्री सभु पवित्र रहंदा आहिनि। पंहिंजे दर्पण में ॾिसणो खपे कि असां में कोई भूत त न आहे लाइक़ थिया आहिनि श्री लक्ष्मी श्री नारायण के वरण जे लाइक़ है श्री लक्ष्मी श्री नारायण के वरण जे लाइक़ है पंहिंजे खे लाइक़ ठहिणो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो ऊचे ते ऊचो आहे शिव बाबा ब्रह्मा विष्णु शंकर
उच्चते उच्चते शिव बाबा। तो ब्रह्मा आहे, विष्णु आहे, पोइ शंकर ऐं पोइ लक्ष्मी नारायण आदि सभिनि खां उच्चते ऊचो शिव बाबा। पोइ सूक्ष्म वतन वासी देवता। पोइ हे सचो त लक्ष्मी नारायण उच्चते ऊचा आहिनि। हिकु शिव बाबा ई जीव आहे, बाक़ी सभु हिन समय नवो प्रधान कौड़ी जहिड़ा आहिनि। महिमा सॼी हिकु बाप जी आहे न, सॼी सृष्टि खे स्वर्ग ठाहिणो आहे न, इहो बाप जो ई कमु आहे। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। भावना जे लाइ मुख्य सार बाप जे पूरो बली चढ़ी बाप जो सॻो ॿार ठही बाप जे बाप खां पूरो पूरो वरितो वठिणो आहे। पूरो पवित्र ज़रूर ठहिणो आहे, पूरो ई पवित्र ज़रूर ठहिणो आहे। ॿियो आहे पंहिंजे खे दर्पण में ॾिसी भूतनि खे कढी गुणवान ठहिणो आहे। पंहिंजे खे पंहिंजे संपूर्ण दर्पण में ॾिसो। पंहिंजे अॻियां श्री लक्ष्मी श्री नारायण जी फोटो खे मर्ज करो, बाबा खे मर्ज करो, फरिश्ते स्वरूप खे मर्ज करो ऐं पोइ चेक करो हिन फरिश्ते ऐं मुंह में छा डिफरेंस आहे। हिन श्री लक्ष्मी श्री नारायण में मां अहिड़ो जॾहिं ठहींदमि हाणे मुंह में छा छा अवगुण आहे, जॾहिं मां ठहींदमि त उहो अवगुण न रहंदा। तो चेक करो बाबा मुंह में छा। बाप जी मुरली ॿुधी करे धारणा करे पोइ ॿियनि खे कराइणी आहे न। पहिरियों बाबा जी मुरली ॿुधो, धारण करो, पोइ ॿियनि खे बि करायो। वरदाना परमार्थ जे आधार से व्यवहार की श्रेष्ठ ठाहिण वारा भाग्यवान ठहो। अॼुकल्ह व्यवहार में भक्ति में धर्म जे क्षेत्र में सभिनि महिनत करी, हाणे महिनत सां छुटी विया आहिनि। हाणे व्यवहार ई परमार्थ जे आधार ते सहज थी वेंदो। पहिरियों त असां व्यवहार में भक्ति में धर्म जे क्षेत्र में, लेकिन हाणे अगरि खुद जे पुरुषार्थ जे आधार सां व्यवहार बि सहज थींदो आहे। लिमिट मात्र कंदा आहियूं, लिमिट मात्र करण सां सदा सहज अनुभव थींदो आहे। व्यवहार न लेकिन खेल लॻंदो आहे, माया जो तूफान न लेकिन ड्रामा अनुसार अॻियां वधण जो तोहफ़ो आहे। छोकी असां पंहिंजे पुरुषार्थ में रहंदा आहियूं, त पुरुषार्थ में रहंदे रहंदे व्यवहार में ईंदा आहियूं त पोइ कोई ॻाल्हि बि ईंदी आहे त ईअं लॻंदो आहे कि सिखाइण वारी आहे। इहो तोहफ़ो आहे, माया जो तूफान न लॻंदो आहे लेकिन ड्रामा अनुसार अॻियां वधण जो तोहफ़ो आहे। त महिनत छुटिजी वई न, महिनत सां पंहिंजे खे बचाइण वारा श्रेष्ठ भाग्यवान आत्मा मां आया। हिन स्मृति में रहो। रोजाना जीवन में मधुरता जो गुण धारण करण ही महानता है। क्या ओम शांति।